अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो। छा बहावल खान जो केस हाणे मूसा ते दाख़िल थींदो या मीर ते दाख़िल थींदो। छा नवाब खान ऐं शेर अली जो पाण में ठाह थी वेंदो। छा सिजावल खान मीर खे पनाह ॾींदो। दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे मूसा मीर जे माण्हुनि जे पोयां लॻी वेंदो ऐं उन्हनि खां पुछा कंदो, छा तव्हां बहावल खान खे गोलियूं हणी मूंखे फसाइणु चाहियो था। लेकिन उहो साफ़ इनकार करे छॾींदा त असां बहावल खान खे कोन मारियो आहे ऐं असां जो इन में को बि हथु न आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त शेर अली ऐं नवाब खान जो पाण में ठाह थी वेंदो ऐं उहे हिक ॿिए खां दोस्ती जो हथु वधाईंदा। ऐं टे तरफ़ तव्हां ॾिसंदो त मीर खे सिजावल खान पनाह ॾेई छॾींदो ऐं उनखे चवंदो त हाणे तूं आज़ादु आहीं, लेकिन पंहिंजो ख़्यालु कजां, सूबेदार तोखे गिरफ़्तार ज़रूरु कंदो ऐं पाण थोरो होशियारी सां घुम। दोस्तों उम्मीद कयूं था तव्हांखे वीडियो आई हूंदी पसंदि। अगरि वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलूं था कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।